मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई अदी बस मूं हाणे सोचे छॾियो आहे। छा भॼी वेंदी आहे छा? न इन्हे जी ज़रूरत न पवंदी। अहिड़ो कमु कंदमि जो मां पाण इजाज़त ॾींदी। कहिड़ो कमु कंदी आहे? अदी जंहिं तेज़ाब सां बाथरूम साफ़ कंदा आहियूं न उहो तेज़ाब पी ऐं ख़ुदकुशी करे छॾंदमि। न पावली ईअं न कजां। ॾिस तूं मुंहिंजी भेण आहीं। मुंहिंजी ख़ुदकुशी ते तोखे बि कहल अचे थी न। तुंहिंजी ख़ुदकुशी ते कहल कान थी कयां, पर जेको तेज़ाब बाथरूम जो बचियल आहे उहो तूं पी वेंदी आहे त बाथरूम छा सां साफ़ कंदासीं? तूं भले मुंहिंजी ॻाल्हि खे मज़ाक सम्झी भुलाए छॾ, पर मां तोखे सीधी थी ॾियां। मां उहो कमु करे ॾेखारींदीसीं जो मुंहिंजो हिते लाश तव्हांखे गिगू गाड़ी ते नज़र ईंदो। पावली पावली सच में न छोरी को कुछ करे न किन। छा कयां? हिन जे लाइ मूंखे सोचणो पवंदो। हा मां सेठियाणीअ सां थी मिलां। मश्करन जो गोठ गई मश्करन जो हूं ॾाढी ॻाल्हि टारिया पर ज़ोर जे अॻियां सारिया। अलाए कहिड़ी शइ मुंहिंजे पेट में बाहि ॿारिया पर ज़ोर जे अॻियां सारिया। ज़ोर जे अॻियां सारिया हा ज़ोर जे अॻियां सारिया ज़ोर जे अॻियां सारिया। मोहली काने थो वञी? चाचा रिवस में बाहि लॻी आहे विछाइण पियो वञा। बाहि लॻी आहे? कंहिंजे बूट खे बाहि लॻी आहे? हे हेतिरो पाणी खयो अथई इन सां विसाईंदे आहे? अरे ॿाहिरीं बाहि जी ॻाल्हि नथो कयां, अंदर में बाहि लॻल आहे अंदर में। हा बा जेको तुंहिंजी ससु सुरीलीअ तोसां कयो आहे बाहि त लॻंदई न। निकाह में आयल ज़ाल तुंहिंजे वाले नथी करे ज़ुल्म आहे ॿियो छा आहे? चाचा उहा बाहि हिते हूंदी आहे हिते, इहे हिते बाहि आहे। हा बा पिरंदी आहे सीने ते ईंदी आहे पोइ वञी पेट खणंदी आहे पोइ वरी गोॾनि ते हमिलो कंदी आहे। ओ चाचा जेका मूंखे बाहि लॻल आहे उहा गोॾनि ते न आहे वेंदी, इहा इते किथे विच ते ठका ॾींदी आहे। ठका? अड़े चरिया ठका त ॾिए न। ठकाओ ॾींदी त दिलि जो भार हल्को थींदी। दिल ते बार नाहे चाचा, सॼो बार पेट ते आहे, सिर थो वञे। अब मां सम्झां थो तोखे वॾी धौंस आहे असां ते। असां तो वारी ससु सुरीली अॻियां बेवस हूं। चाचा हिन महिल मां सफ़ा मजबूर आहियां। अरे ॻाल्हि ॿुध, मां अधी सुरीलीअ खे चवंदुसि त पावली तोखे हथ में असुली ॾे। पावलीअ खे हाणे खॾ में मुंहुं मां हथ कढ। हा हाणे ॻाल्हि ॿुध न। ॻाल्हि खे छॾ मुंहुं मां हथ कढ ॾियां। इहे कंहिंजो ब्रेक तां पेर खॼी वियो। झलिया पियो मुड़े कोन। पर हे तोखे बि मूं वारी रिवर्स में हलण वारी आदत थी वई आहे छा? अमा नानी माणे अलाए छो पावलीअ खे मुंडे मोकिलण में की बाई थी। मासी वो ने जे करे त अमा डजे थी। वो सोचे थी त तू भी किथे मासी कज़िए जड़ी न थी। छा बस हुजे से ने बूथ में अमर मां पाण न्याणीअ जी मां न्याणियुनि जा सूरत माहिर ई थियूं ॼाणनि। अलाह न करे अमर, अलाह न करे जो कज़िए जड़ी कहारण थिया। मासी हाणे तू ही सोच त छा कजे जो अमा पावली खे हेॾां मोकिलण जे लाइ राज़ी थी पवे। मिंथू मेड़न खे त असली ॾिसे ई कान थी। सावड़ी अमर अलाए छो ज़िद ॿधी बीही रही आहे। हाणे ॻाल्हि ॿुध, इन माणे सुरीलीअ जो हिकिड़ो ॿियो इलाज आहे। उहो मासी कहिड़ो? ओ अमर हिकिड़ी तावीज़नि वारे खे मां बि सुञाणा थी पई। माणे सुरीली थोड़ी सोड़ी थींदी पर दिलि में न कजो। अमड़े ये पाड़े में असांजे में छोकिरी वेठी ही पेकनि वटि, साहुरा अचणु कोन पिया ॾियनिसि। माणस वई हिकिड़े मुला वटि, हो छोकिरी हाणे सुखी सता बि घर में वेठी आहे साहुरनि वटि। अमा कुझु हीलो हलाइजे न, कुझु दवा कुझु दुआ। हाणे जे तूं दिलि में न करी त मां इन ई अधीअ खे खणी इलाज कयां। चवांसि त मासां बि महिरबानी कर त असांजे छोकिरे जो बि घर ठही पए। हुननि तां बि न्याणीअ जे गॾु करण जी मलामत लही पई। पर अमड़ हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुधाए छॾियां, इन कम में थोरो सुहिली सोड़ी थींदी पर तव्हां दिलि में न कजो। मासी सीधी ॻाल्हि अमा खे सम्झ में नथी अचे त पोइ असांखे ईअं ई करिणो पवंदो। वो अमड़ जे तूं ईअं चवें थी पई त मां हलायां थी हीलो, सुभाणे तावीज़ तोखे घर वेठे पहुची वेंदा। हाँ सुतली साहब तू परवाह न कर। मां सेठ धनु धोबीअ सां ॻाल्हायां थो। कराची परे थोरी आहे,
फोन रुको बटन द बटन हलो यो गंद थाने मां कढूं था। समझा तो तव्हांजे सिपाहियुनि जूं नासूं फ़िलहाल चीरजी पयूं हूंदियूं। मां तव्हांखे रूम स्प्रे वठी मोकिलियां थो जेसि ताईं मुंहिंजो सेठ धनु सां कॉन्टेक्ट थिए फोन ते। ठीकु आहे? हा भाउ। लालू साहब कहिड़ो गंद थाणे मां कढायो था डीज़ल ते? बाबा थाने मां उहो गंद कढायां थो जेको हिननि भंगियुनि खां कढण लाइ ज़ोर। अदा नंढा जीअं था वॾा बेइज़ती था इज़त अचणी वञणी शइ रुगो बेइज़ती बरक़रार रही। हा बेइज़ती बरक़रार आहे। लालू साहब थाणे तां गंद केरु नथो खणे त असांजे ॻोठ जो असर छा हूंदो डीज़ल ते? ओ बा विलायती तूं जेको गंद सम्झी थो न उहो गंद न अथई। बाक़ी अबाई जेके लाकब में वलू व्याजी ऐं हुनजा ॿई जेके वाठा आहिनि कमदार कोड़ो ऐं हिनजो ॿियो जेको पालियो हुई छोरो इहो मिठल बंदि आहिनि। हा हाणे सम्झियमि ॻाल्हि डीज़ल ते। उन्हनि लूसिन जो शान ऐं शौकत जो बयानु कया। मतलब त हाणे इहे आज़ाद थींदा या दींदा सेंट्रल जेल? न जेल कोन ईंदा। छाजे करे जो सूबेदार सुतली वीचारो ॾाढो परेशान लॻो पिया चए थो हिननि किननि खे था कढ। हाणे मां दिलि में सोचियो आहे त सेठ धनु सां ॻाल्हायां फ़ैसिलो करायां न त इहो जेको असांजे हिन ॻोठ जे थाणे जो लाकब आहे हिन में किना थी मरंदा साईं। ॾाढी थी अथनि अहिड़ी थी अथनि जेकॾहिं कुते सां थिए न त कुतो ई मरी वञे। विलायती भला हीअ जेको ईदनि जो मन चवनि था इहो सही था चवनि? अलाए लालू साहब मां को कुतो आहियां छा? मूं तोखे ईअं त कोन चयो तूं कुतो आहीं। मां तोखां इहो थो पुछां त मूंखे इहो ॿुधा त इहो वल्लू मिठल ऐं कमदार कोड़ो आज़ादु थियनि या न? हा भली तव्हां हाणे ॻोठ जा वॾा आहियो तव्हांजी जेका दिलि चवे उहे कयो डीज़ल ते। बाबा मुंहिंजे मथां न हिकिड़ो वॾो वेठो आहे जंहिंजो नालो आहे सेठ धनु। मुंहिंजे हथ में हुजे न त तव्हां टई वधो पाठा मेड़ींदा। है जी मिठो खीर पी कुझु बि कयूं था वल्लूअ जो बंदोबस्तु। मासी सेठाणी काॾे निकिती हुई? बाबा मां सेठाणी न आहियां। मां जो कज़ी आहियां कज़ी वल्लू जी ज़ाल मिठल जी मां। मिठल जी मां कज़ी। हा अचो सिपाही अचो। ॿुध न सही सूतली साहब मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। छा ॿुधां मूंखे ख़बर आहे वरी पिटको शुरू कंदी आहे वरी रोज़ राड़ो शुरू कंदी आहे। पर हाणे लालू बि त आसरो ॾिनो आहे। किनो आहे माई कदी हाणे मञी थी न त वल्लू किनो आहे पोइ किनो त छो शादी कईसि? मिठल जहिड़ो जवान पुट कमाए खाराई आहे शादी न करी आहे वल्लूअ सां। अरे किनो नथी चवे लालू आसरो ॾिनो आहे उहा थी ॻाल्हि करे। इहो सूतली साहब तव्हां छा था चओ? मां छा कंदुसि केस बि लालू जो आहे मसइलो बि लालू जो आहे ऐं हल बि उहो ई कंदो जीअं चाहींदो तीअं ई थींदो। जेकॾहिं फ़ैसिलो रखाईंदो त फ़ैसिलो थींदो ऐं जे केस खे इंघाईंदो त ॻाल्हि वञी कोर्टनि ताईं पहुचंदी। न सूतली साहब लालूअ पको आसरो ॾिनो आहे मूंखे न त वरी पेरनि ते पोती रखंदीमांसि ॿियो छा कंदुसि। माई कदी हरू भरू थी आहे पोती वल्लू व्याजी लाइ रुलाई बसि रुगो ही दफ़ो माफ़ी मिले मां पोती मटाए छॾींदुसि। वञी मतिलबु त माण्हुनि खे पेरनि ते रखण लाइ पोतियूं मटाईंदी आहे पर मुड़ुस न मटाईंदी आहे न। इहो सूतली साहब वल्लू निकाह में आयो पोती का निकाह में थोड़ी ईंदी आहे। वाह कजी वाह ॻाल्हि त लखनि जी कई थी वॾी सियाणी हुई। जॾहिं मां पंहिंजे ॻोठ में हूंदी हुअसि न त ॻोठ वारा पंहिंजा फ़ैसिला मूं वटि खणी ईंदा हुआ। एतिरी सियाणी हुई त वल्लू वटि छो पाती है? पंहिंजे पुट मिठल जे करे इहो विधुमि गीचे में गारो खारो हा उहे बि वल्लू खुआरियो खारो आहे हिन महिल बि त कढी टाइम ते टाइम मां वेठो आहियां। हा बोड़ा सही तो चवी बस फाथे खां पोइ फटकण करो। माइका जी आख़िरी मिसरा में शाइर चवे थो वॾा खोले ॿुधा खोले खोले। हा त इन मसइले लाइ तूं लालूअ खे सोड़ो कर त तुंहिंजो कमु थी वेंदो बाक़ी असांजे वस खां ॻाल्हि ॿाहिरि आहे छो त लखनि करोड़नि जा केस लाल हुन चाह न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे। हा बा ठीकु आहे मां लालू ॾेई वेंदुसि तव्हां त को ॿारनि ॿारियो ई कोन। काम खट पे चढ़ी वही रही ठई टुकी एक बार भला तो भलो मेहमान तो अचे जा। हाँ ओयो इहो मेहमान अचणो हुयो भलो। अते सुरीली इने ॻाल्हि खे छॾ हाणे हीअ ॻाल्हि ॿुध ॿुधी हालत सफ़ा ख़राब अथसि। कंहिंजी कलुअ जी? न न अहिड़ियूं शयूं त मां ख़्वाब में बि ॾिसणु पसंदि न आहियां कंदो। बाक़ी कंहिंजी हालत ख़राब ॾिसी आई तो वारे नियाणे जी। लालू छा चयो लालू खे? जी छो न थी लालू जी हालत ख़राब हुजे त मां चवां हा न त मुंहिंजे पुट जी हालत ख़राब आहे तुंहिंजे नियाणे जी छो चवंदुसि भला? अदारी बस ॻाल्हि ॿुध इन निभागे मवाल जी मूंसां ॻाल्हि न कजे। अधी बस हिकिड़ो अखर बि न जेकॾहिं हिन घर में रहणो अथई न त मुंहिंजी मर्ज़ी सां हलंदे। अधी सुरीली हरू भरू भला ज़िद छा ते कयो अथई
रुगो मवालीअ जे हालत जी ॻाल्हि नाहे, बाउली बि पूरी थी वई आहे। हालत ॾिठी सही छोकिरीअ जी, सफ़ा कंडो थी वई आहे। भली मरी वञे, मुंहिंजी धीअ न चढ़े आऊं थे ते लालू जो पी आहीं तॾहिं थोरो घणो बर्दाश्त कहीं थी, न त तूं असांजो को माइट रही छा? न न ईअं न गहराई घुत हणंदासीं त किथां न किथां आसो पासो मिली पवंदो। असां भली माइट न सही, पर असांजे बंडारनि जी का निछ मिली पवंदी। का ज़रूरत न आहे 1919 में वञण जी। मता बि असांजो ॾाॾो तव्हांजे ॾाॾे जे ॾाॾे वटां परिणियल हुजे। वो तोखे इजाज़त आहे, वञी पुराणियूं कबरूं खोटे उन सां वञी रिश्ता ॻंढ। बाक़ी हाणे मुंहिंजे मथे में सूर न विझ, वॾो आयो आहे मवाली जी पास खाइण। माई त मछली पई आहे। कीअं सुकून सां वेठा आहिनि ऐं हरू भरू जी गणती ॼाण त निंड हराम थियनि। वलो छा ते गोड़ कयो अथव? चुप करे छो न आयो? ॼाण जा मलड़ी। अब जी बंबू अधु कलाकु थियो आहे, असांजे चपनि ते चंग ई न आहिनि चिरिया। हिन बोड़े जा कन कीअं वॻा? बोड़ा कीचो ॻाल्हि ॿुधण में आई? सुबुह तोखे मुंहुं मिड़े ईअं ई तव्हांजो अॻो तो। हलड़े बोड़ा तुंहिंजा ठका। अरे बोड़ा, ओ घोड़ा, मेरे खुदा जो वास्ता थी। वाशिरूं बि ॾाढी धप थी पई आहे। असांखे मूसण थो मारे, धप मारे छॾियो आहे। ओ हा हा, सूतरी साहब ऑर्डर ॾिनो आहे। छा जो? कंगी जो? कंगी? वरी कंगी छा कंदो लाकब में? वेही फड़ियूं नी अथव न सैलून ॾिठी अथव। लालू साहब चयो आहे त हिन दफ़े ॿाहिरियां ॾोहारी थाणे ते हथियारनि सां हमिलो कंदा ऐं मिठल वलू कोड़ो मारिजी आहे। ओ बुड्ढो बोड़ा, अरे के कननि में स्टील जा कीड़ा पवनी। यार तूं त सफ़ा ॿार हिन बुड्ढल बोड़े जे कूड़ न ॼाणे ते तूं कुॿो थी वई। हूअं त सही तूं पाण खे शींहं सराई अथई, थोरो कंदो आहे सोड़ो, हाणे तूं पाण ते सोड़ो लॻो पई। ये कोन थो कोड़ा, ये कोन थो। बापल तूं बि रोई थो? भागो ताला अहिड़ो चई वियो जो कोप जूं कंजरियूं कननि में थी वॼनि। बाबल या खंजरी आस्ते वॼा मथां वात मां घुंघरू न किरी पवनि। ओ सुतली ओ चमकोरी साहब, ओ ई साहब बता वारो कयो खुदा जो वास्तो त यार लालूअ खे चई को फैसलो न करायो, असांजी जान चढ़ायो, हिते त असांखे धप मारे छॾियो। लाली, ओ लाली, अम्मा अचां थी। जल्दी अच। शामा गिलास पानी जो प्यार अलाए छो सुबुह खां हाँ तो सड़े। अम्मा हाँ तो सड़े न। लालू हकीम का शरबत आंदो आ, वो थी आणी दी, वो पींदी न हाँ ठरी पवंदई। वारो कर छोरी, सफ़ा सिर थो वञे। हाँ हींअर थी मिलाए अचां। मिलाई थी अचांस? मतलब त शरबत पानी में ठहंदो आहे न, मां चयो त उहो मिलाए अचांस। हाँ पोइ वञे न। हाँ 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 हाँ। अलाए शरबत में लालू केॾी महिल वठी आयो? हिन गिलास में रुगो शरबत न आहे, हिन में उहो पानी पियल आहे जेको मासी सेठे मूंखे पढ़ाए ॾिनो अम्मा जे लाइ। हिकड़ी छोकिरी गुम थी वई। अम्मा अचे ई पी। मिठो आहे? हाँ अम्मा मिठो पियो अथई, अंदर ठरी पियो सफ़ा। वाह 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 अम्मा, ये घर त अॻे घर खां बि भलो आहे। मां भले घर सां छा थींदो, आहियां त उहा ई अकेली न। ओयो हिकिड़ो अध मगज़ी मुड़ुस गोबाटो, उन खे बि वरी धनु धोबीअ घुराए कराचीअ विहारे छॾियो। हाणे मूंखे इहो ॿुधा त जंहिं माण्हूअ जो नंढड़े ॻोठ मश्करनि जे ॻोठ में दिमाग़ कम ई न पियो करे, उहो अध मगज़ी माण्हू कराचीअ में कीअं घुमंदो? बस मड़ियल पनाह ॾेसि पियो न हुजे कंहिं गाॾीअ जे हेठां। अम्मा सेठ धनु न एतिरो बि चरियो नाहे जो बाबे गोबाटे खे ईअं ई अकेलो शहर घुमण ॾींदो। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे। कहिड़ी? बाबे गोबाटे जे एवज़ में सेठ धनु घर त ज़बरदस्त ॾिनो आहे। हा इहो त आहे, पर हे घर तॾहिं थींदो जॾहिं मुंहिंजो पुटु मवाली ऐं नुंहुं पावली अचे हिते रहंदा। पर मुश्किल आहे अम्मा, सुरीली बि मुंहुं वारी ससु वांगुरु ज़िदी आहे, एतिरो सवलो कोन मञींदई।
पर हाणे मञी थी पीर कंडे वारे साईं को अहिड़ा त तावीज़ लिखाए लालीअ जे हथ में ॾिना अथमि जो पाण ई सुरीली पावलीअ खे चवंदी त वञी पंहिंजे घर रहो पंहिंजे ससु सां गॾु। अम्मा जॾहिं पावली तोसां गॾु रहे न त मूं वारा पलांद कजांइसि। तो वारा पलांद पावलीअ तोखे छा कयो? मां पावलीअ त कुझु न कयो पर तूं न कज़ीअ जहिड़ी ससु थी ॾेखारजांइसि। अलाह पनाह ॾे अम्मा, मां पंहिंजे नुंहुं खे दिलि में जाइ ॾींदसि, इन कज़ीअ खे ॾेखारींदसि त सुठी ससु कीअं हूंदी आहे। अब्बा तूं सॼी सोन जी बि थी पवे पर जेकॾहिं मामी कज़ी सुधरी वञे न त मूंखे चइजांइ। ख़बर वञी खॾ में पवे, हर को पंहिंजी क़बर भरींदो, पर मां पंहिंजे पावलीअ खे अहिड़ो कुर्ब ॾींदसि जो सॼी मां सुरीली बि विसारे वेही रहंदी। छो त मां बि त सेठियाणी आहियां, सेठियाणी सिर ॾींदी पर सुर कंहिंखे बि न ॾींदी। किथे तुझे साम्हूं बीठो आहे ॿियो किथे आहे? न मुंहिंजो मतिलबु आहे त घर छो थो हली? धमाका थिया आहिनि लालू, धमाका। धमाका छा जा धमाका थिया आहिनि? को बंदि भॻो आहे का पुल टुटी आहे? न को बंदि भॻो आहे न का पुल टुटी आहे, बाक़ी धमाको ॾेई हीअ मुंहिंजी दिलि टुटी आहे। ओ चरिया जेकॾहिं तूं ई पावली मासी सुरीली जे ज़िद अॻियां इहे ड्रही पवंदो त कमु कीअं ठाहींदो? कीअं तूं पावलीअ खे पंहिंजे नए घर वठी वेंदे जेको घर सेठ धनु आहे छा घोबाटे खे ॾिनो आहे? सेठ धनु जा कम थी न, जॻह ॾिनी छा बाबे घोबाटे खे, वरी बाबे घोबाटे खे कराची घुरायो अथसि, उते त राणी बाग में भोलनि जे पिंजरे में रखंदुसि छा? हिते हुजे हा त वधीक बहितर हो न। मां जी सुरीली वारनि सां विड़ी छिड़ी मूंखे पावली वठी ॾियां, उन घर में असां रहूं हा त केॾो मज़ो हुजे हा। ॾिसी न लालू, मासी सुरीलीअ जे ज़िद जे अॻियां मां सफ़ा ढेर थी वियो आहियां। उहो चसुल में अढाई मण हाणे मुरागी शेर थी वियो आहे। इहो त सफ़ा कूड़ थो वणी, अञा वञी तो मचंदो बर्फानी रिछ थींदो। हाँ कपिड़ा तॾहिं छड़ा थी विया आहिनि, मां वरी चाहियां पियो दर्जी सां वञी फॾो करे अचां। माली ॿुध, जेकॾहिं मां तोखे पावली वापसि वठी ॾियां त पोइ? यार लालू तुंहिंजी मञंदी या मुरागो तोखे बि थेला ॾेई घर मां कढी छॾनि? अरे तुंहिंजे करे धिका छा, मां गोलियूं खाइण लाइ तयारु आहियां चरिया। हे गोलियूं खाईंदो, अगरि ॾंड कमज़ोर अथई, गोलियूं लोह जूं थोरियूं बि खाईंदे त ॾंड किरी पवंदई। अरे गोलियूं को वात सां खाईंदुसि छा? हू गोलियूं फायरिंग ठक 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 उहे खाइण लाइ तयारु आहियां। लालण तूं ई त आहीं, तुंहिंजी हिकिड़ी छिरी आहे जो मश्किरनि जे ॻोठ में फिरंदो थो वठां, न त मीरास में वञी मुटो ॿुटो वॼायां हा, दुलारनि सां गॾिजी त केॾो न मज़ो कया, पर कोन कया हा बयान। अलाए कीअं तो मश्किरनि जो ॻोठ छॾी। ओ मवाली, मश्किरनि जे ॻोठ में भली सभु हलिया वञनि, मां बि मश्किरनि जे ॻोठ में हलियो वञा, पर तूं हूंदे बा सॼे ड्रामे में तूं हूंदे। तोखे तुंहिंजी पावली ज़रूर मिलंदी, ज़रूर मिलंदी। इहो रुॻी हिते थो ॻाल्हाए, मासी सुरीली जे साम्हूं त हवा ई निकिरी थी वञे, उते ॻाल्हाए न जिते कमु थिए। शागिर्द ना फरमान जी उस्ताद विलायती शैतान। ॻाल्हि ॿुधो, वलू ऐं इहो जेको मिठलड़ो आहे ऐं कौड़े कमदार सां पुलिस कहिड़ा कहिड़ा कार कंदी ऐं मूंखे डीज़ल ते ॿुधाया। उस्ताद मुंहिंजे ख्याल में त हाणे वल्लू वारनि जी आज़ादी मुश्किल आहे। अथा वॾा, जेकर वल्लू ऐं मिठल वारनि खे टीप आई न त पंहिंजो ख़ैर बि न समझ। हा ईदन, इहो सेक असां ते बि डीज़ल ते। उस्ताद इन खां पहिरियां जो असां ते सेक अचे, लालू वारी ॾिनल बनी आहे न, उनखे केक सम्झी खाई वञूं। ईदन अजायो अरकाने न विञा, अकुल खां कम वठ, अकुल खां। जबन खे सम्झाई नथो, अञा शइ असांजे हथ में आई कान्हे ऐं हे हींअर या बनी खपाइण जी विर्द कंदो त इहा शइ असांखे मिलंदी कान डीज़ल ते। उस्ताद विलायती, अम्मा ई बाबा खां कहिड़ी भुल थी हुई जो ईदर खे वॾो भाउ करे मूं मासूम जी ॻीची में हणी छॾियो। हा से मासूमी, अञा तूं नंढड़नि ॿारनि वांगुरु निपल में थो खीर पी, ॿुधी बि कोन थो मरी। अरे पाण में न विड़ो, ख्वार न थियो, तूं त 4 ॾींहं उन खां वॾो आहीं न, तूं छो थो बुछड़ो थी पाण खे बि तो ख्वार करी डीज़ल ते। हाँ जुमन सही थो चवे, तूं वॾो थी, वॾो मूंखे कोन थो लॻी, रुगो अच्छा शह पर थई, बाक़ी तोखे अकुल ठुप कोन्हे डीज़ल ते। हा दा तूं ग़लति थो चईं, ईअं ज़मीन सां खसिजी वेंदी, सोच कुझु। मूं मिड़ई ॻाल्हि कई, ऐं हा ॿी ॻाल्हि जे मां ग़लति न हूंदुसि त पोइ तव्हां सही कीअं थींदो? जीअं चवंदा आहिनि त सच जी अहमियत तॾहिं हूंदी आहे जॾहिं हुन जे आॾो कूड़ हूंदो आहे। जुबन
ये तो लिखियल पढ़ियल वांगुर ॻाल्हियूं पियो थो करे डीज़ल ते होशियार आहे छा? हाँ उस्ताद कॾहिं कॾहिं रग थिड़ंदी अथसि। तव्हां ॿई सुठा आहियो, मां ई बेकार आहियां। इहो रुगो ॿुधायो त वलू मिठल वारा ॿाहिरि निकिरनि, इंतज़ार कयूं जा कुझु ॿी का फिल्म ठाहिणी पवंदी, जा पासो वठी लिकी वेही रहूं, जा ॿनी खे बरो ॾेई हॼा हलूं ॻोठ डीज़ल ते। साॻी ॻाल्हि मूं वारी थी न, मूं कई त ग़लति थी ऐं उस्ताद लानती हो। मुंहिंजो मतिलबु आहे त उस्ताद विलायती कई त सही थी। माया धनु धोबी एड़ी हद मां धोबी जो घर मत कोने दे। लालू तू वरी करेगा अंकल धनु थी वे जॾहिं ॾिसी तो पुछी छो त केर रही जाए निंड जो झूठो अचियो न इन करे थोड़ा हले यार। असांजो रातियुनि जूं निंडूं हराम थी वेन ऐं तव्हांरे ॾींहं जो वात में रक्षो पिया था हलनि। लालू अब इतना भी जाहिल नहीं हूँ, मुझको पता है जो नींद में लगाते हैं ना उसको सिंधी में खांगारा कहते हैं। अरे खांगारा नहीं, उसको खोंगरा सिंधी में बोलते हैं। चरिया जट का पुत्र खोंगरा सिंधी में है, उर्दू में है खराटे। खराटे कराटे के छड़े मूंखे इहो ॿुधाए त तुंहिंजी निंड छो आराम आहे? अब मुंहिंजी शादी न परेशान आई न? बदफज़ीलता बेसुरा हिकिड़े जूं शादियूं कराए मां फाथो, वरी हाणे हिन जो वारो आहे शादी करा। कंहिंजी शादी? कंहिंजो मतिलबु खोले ॿुधाए न। जेका मुंहिंजी चाची मासी सुरीली आहे न, उहा पावलीअ खे मवाली सां नथी छॾे, चए थी कोन छॾींदसि मवालीअ सां। सही हाय सही छो? हाय मुझो मतलब है तो ठीक। ॿियो कहिड़ो मसलो आहे? ॿियो मसलो इहो त मां कज़ी मुंहिंजा कन पचाए छॾिया आहिनि त वलू ऐं मिठल वारनि जो फ़ैसिलो कराए ऐं जान छॾाए ॾे। हाँ इहो वॾो मसलो आहे, पर लालू इन्हनि ॿिन्हिनि मसलनि जो हल मूं वटि आहे। मतलब तो मेरे पास है, हिला दूंगा। ॿिन्ही मसलनि जो हल तो वटि आहे, ॿुधाए थो नी वारो करे। मसलनि जो हल इहो आहे त वेही सोचूं था न त छा करिणो आहे। करो अथई मुंहुं नीरा अथई पेर वेही सोच। मूंखे 15 मिंटनि में रिज़ल्ट खपे, 15 मिंटनि में। ॾिसी जा थो छा चयमि? 15 मिंटनि में रिज़ल्ट खपे। ओके बॉस। लॻंदी पुरुष सिंगल न डबल। छोरी तो डजारे छॾियो। अधी हे छा थी करी? ये तावीज़ आहे न। तावीज़ छो? अधी लालू का ॿी ताड़ी आहे छा? न निभागी मूं भलो नथी त ॻाल्हा त सोलो। मां तुंहिंजी चङाई जे पोयां तूं वरी मूंसां ई मदाई कर। मूंसां चङाई? हा ये तावीज़ न मासी सीठियाणी मूंखे कराए ॾिना आहिनि, इन जे लाइ त अम्मा तोखे मोकल ॾे त मवाली जे घर वञी रही। अधी अम्मा रात ओचितो निंड मां छिरक भरे उथी पई, मूं पुछमांसि छा थियो? मूंखे चयईं त मवाली मुंहिंजे ख्वाब में आयो आहे की दरगाह ते वेठो ऐं मूंखे पिटे पियो। मां चवे पई त मां ॾाढी परेशान थी पई आहियां, मूंखे कुझु सोचणो पवंदो। बसि मां सम्झी वियसि। जेको मासी सेठियाणी मूंखे पाणी पढ़ाए ॾिनो न, उन पंहिंजो कमु ॾेखारियो आहे। हाणे वेही तावीज़नि जो कमु ॾिसजांइ। अधी अम्मा खे त कुझु कोन थींदो न? मासी सेठियाणी चयो हल्की फुल्की तकलीफ़ थींदसि, पर तव्हां परेशान न थिजो। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।